सिंधी फिल्म? यू मीन आप मुझे एज एन लीड सिंधी फिल्म में लेना चाहती हैं? मां पंहिंजी फैमिली खे पूरो वक़्तु कोन ॾेई सघंदो आहियां। हरी बोरेवली में रहियो पियो आहे, पर 4 सालनि खां मां हुन सां मिली कोन सघियो आहियां। कमाल जो नाटक आहे। हिकु सिंधी चैनल नथा ठाहे सघनि। अलाए कहिड़ी कहिड़ी भाषा में कहिड़ा कहिड़ा चैनल पिया था हलनि, पर सिंधी हिकु चैनल बि लीला न। महेश जोतवानी यानी हिन घर जी सूत्रधार, 3 जनरेशन जे विच जी हिकु मज़बूत कड़ी, ॾाढी सुलझल शांत ऐं समझदार औरत। बाबा हिकु ॻाल्हि पुछां? न न तो चयो हिकु ॻाल्हि पुछां, मूं चयो न, पर तूं मुड़ंदे थोरो ई चओ छा चवणो अथई। मतलब चवां न? अरे चओ न चमाट खाई पोइ चवंदे जे असीं चाहियूं था त असां पंहिंजे कल्चर, ॿोली ऐं सोच खे अॻिते वधायूं, त इन लाइ असांखे ज़रूरत आहे हिकु नॉन फेस जी। छा थियो? कुछ को न थियो आहे ऐं कुछ थींदो भी कोन। शुक्र अथई मालिक, शुक्र अथई। भाई नेमत राम वाधायूं अथई। तुंहिंजे हिन ढोढे चटड़ीअ हिन जी बर्गर पिज़्ज़ा जी वाट लॻाए छॾी। मां पैसे लाइ परदेस हली वियसि। अॼु हिकु हिकु रिश्ते लाइ पियो भिटका। थैंक्स सुरू। मूं पाण तव्हांखे सॉरी चवण पे चाहियो ऐं तव्हां मूंखे थैंक्स चई रहिया आहियो। सॉरी छा लाइ? मूं ई तव्हांखे इंडिया हलण लाइ चयो हो। कोई